बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों, सच्चा ऐं मुख़लिस माण्हू हमेशह धोखो खाईंदा आहिनि ऐं धोखो ॾियण वारो उन्हनि खे बेवकूफ़ सम्झंदो आहे। छो जो सचो माण्हू अखियूं बंदि करे दोस्तनि ते ऐं रिश्तेदारनि ते एतमाद कंदो आहे। ज़िंदगीअ में हमेशह माण्हू तव्हांखे पंहिंजी ज़रूरत वक़्तु यादि कंदा आहिनि। जॾहिं हुननि जी ज़रूरत पवंदी त तव्हांखे यादि कंदा, जॾहिं ज़रूरत न पवंदी त हू तव्हांखे यादि न कंदा। पर उन्हनि खे केरु सम्झाए त ज़रूरत में हमेशह अनमोल शइ कमु ईंदी आहे। ज़रूरत में तव्हांखे जेका बि शइ कमु ईंदी आहे न, उहा नाकारा न हूंदी आहे, उहा हिकु अनमोल शइ हूंदी आहे। चाहे दोस्त हुजे, चाहे रिश्तेदार हुजे, पर जेकॾहिं दोस्त तव्हांखे ज़रूरत जे वक़्तु कमु अचे त उनखे सदाई दुआउनि में यादि कंदा कयो। ज़िंदगीअ में उन्हनि माण्हुनि खे सुञाणो जेकी तव्हांजो हक़ीक़ी खज़ानो आहिनि ऐं तव्हांजे कमु ईंदा आहिनि। उहे अलाह साईं जे तरफ़ां तव्हां लाइ हिकु अनमोल हीरो हूंदा आहिनि। अलाह जो शुक्र आहे जो नियत जो असरु चहिरनि ते नाहे थींदो, न त माण्हुनि खे बार बार पंहिंजो चहिरो धोइणो पवे हा। हर शइ महांगी थी वई आहे। माचिस जी दॿी कॾहिं महांगी न थी आहे, छो जो ॿियनि खे साड़ण वारनि जो रेट कॾहिं बि न वधंदो आहे। जेके ॿियनि सां हसद कंदा आहिनि, ॿियनि सां साड़ कंदा आहिनि, उन्हनि जो रेट कॾहिं बि न वधंदो आहे, यानी कि उन्हनि जो क़दुरु कॾहिं बि न वधंदो आहे। त कंहिं सां बि साड़ ऐं हदस न कयो। पंहिंजनि रिश्तेदारनि खे, पंहिंजनि दोस्तनि खे जीअ में जायूं ॾेई सभिनी सां इख़लाक़ सां ऐं अदब सां हलो त तव्हांखे बि इज़त मिलंदी ऐं तव्हांजो मुआशिरे में नालो बि थींदो। अगरि मुंहिंजो वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। महिरबानी।